साईं वसदाई करी मथे सिंध सुतार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। जीअं त कल्चर डे जे हिसाब सां अॼु असां GBPS पवरलो में कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असां सभिनी उस्तादनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन अहिड़नि ॿारनि खे तयारु करायो ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे मौजूद उस्ताद जेके असां वटि हिते ख़िदमतूं ॾेई आहे, कुझु सीनियर हुया कुझु जूनियर हुया, माना असांजे लाइ क़ाबिल एतिराम हुया। जेके बि उस्ताद आहिनि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। हिकु ॾींहुं बि रहिया, बहितरीनु रहिया, पंहिंजो नालो जमायो, ॿारनि में पंहिंजी दिलि जा मौक़िया ऐं पंहिंजो जेको आहे मान मथां कयूं। असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं, उन्हनि खे बि असां पार्टी ॾेई रहिया आहियूं ऐं असांजा उहे महिमान ख़ासि हिन पिंडाल में मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों प्रोग्राम खे शुरूआति ख़ुदा ताला जे नाले सां शुरूआति कंदासीं। उनजे लाइ मां तलावत कलाम पाक जे लाइ फराज़ मसनोईअ खे गुज़ारिश कंदुमि त अची करे तलावत कुरान पाक जी तलावत पेश करे। स्टूडेंट्स क्लेप, लेट्स गो। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذا جاء نصر الله والفتح ورأيت الناس يدخلون في دين الله أفواجا فسبح بحمد ربك واستغفر إنه كان توابا. صدق الله العظيم. शैतान मर्दों का अल्लाह जी पनाह घुरां थो ऐं शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। मां तव्हांजे अॻियां सूरत नसर जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो। ये मदनी सूरत आहे ऐं 3 आयत ते मुश्तमिल आहे। जॾहिं अल्लाह जी मदद ऐं फतह अची पुॼे ऐं माण्हुनि खे ॾिसी वठो त उहे अल्लाह जी दीन में फ़ौज दाख़िल थी रहिया आहिनि त तव्हां पंहिंजे रब जी हमद सां तस्बीह फरमायो ऐं उन खां इस्तग़फ़ार कयो। बेशक उहो वॾो ई तौबा क़बूल करण वारो आहे।